सगैर नाजिया मीर मुल्क जो जेको सियासी मंज़रनामो आहे हिन वक़्तु उन में मुसलसल असांखे नज़र अचे पियो तमामु घणी हलचल बि आहे जेके पार्टियूं आहिनि तमामु घणी मुतहरिक नज़र अचनि पियूं हुकूमती जेके पार्टियूं आहिनि उहे पिणु मुतहरिक नज़र अचनि पियूं ऐं जेके ऑपोज़िशन जूं पार्टियूं आहिनि उहे बि हिन वक़्तु तमामु घणी मुतहरिक नज़र अचनि पियूं बज़ाहिर जेको सियासी सरगर्मियुनि जो मर्कज़ नज़र अचे पियो हिन वक़्तु जेको सूबो उहो केपी नज़र अचे पियो जिते कुझु ॾींहंनि खां पोइ सेनेट जी चूंड रिथियल आहे 21 जुलाई ते ऐं उनखां अॻु ऑपोज़िशन पार्टियूं तमामु घणियूं उते मुतहरिक आहिनि हुकूमत जी तब्दीलीअ जा इशारा बि ॾिना पिया वञनि ऐं उन हवाले सां राब्ता मुलाक़ातूं सिलसिला जारी आहिनि बज़ाहिर नाज़िन जेका हीअ हलचल नज़र अचे पई ऐं जेका तब्दीलीअ जो जेके इशारा ॾिना पिया वञनि उनजो जवाज़ इहो ॾिनो पियो वञे त हीउ जेको सूबो आहे जंहिं अंदरि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी हुकूमत आहे इन सूबे अंदरि बैड गवर्नेंस बि आहे ऐं ॿिया जेके मामला आहिनि उहे इन हद ताईं पुॼी विया आहिनि जो हाणे तब्दीलीअ खां सवाइ को घणो इम्कानु कोन्हे जो हिते के मामला बहितर थी सघनि या चेंज थी सघनि पर जेकॾहिं असीं समूरे मुल्क जी सूरत हाल खे ॾिसूं था त छा इहा जेका बैड गवर्नेंस जी ॻाल्हि कई पई वञे या जेका ॿियनि मामलनि जो ज़िक्र थिए पियो छा इहे रुॻो सिर्फ़ु हिकु सूबे ताईं महदूद आहिनि या ॿियनि सूबनि जो बि हाल जेको आहे उनखां मुख़्तलिफ़ न आहे गवर्नेंस जे लिहाज़ खां असीं जेकॾहिं ॾिसूं त हिन वक़्तु चौमासे जो जेको सीज़न आहे उहो हलंदड़ आहे सॼे मुल्क में जेके तूफ़ानी बरसातूं जेके पवनि पियूं या सिलसिलो हलंदड़ आहे उन हवाले सां अञा ॿुधायो पियो वञे त हीउ जेको सिलसिलो आहे हीउ जारी रहणो आहे ऐं हीउ मुख़्तलिफ़ स्पेल्स जे थ्रू ईंदो रहंदो पर असां जेकॾहिं गुज़िरियल ॾींहुं वारी जेका बरसातूं पयूं उनजी ॻाल्हि कयूं ऐं सिंध जो ॿियो नंबर वॾो शहर हैदराबाद रुॻो अधु कलाक जी बरसाति समूरनि इंतिज़ामी जामाउनि जी जेका पत आहे उनखे वाखो करे छॾियो आहे ऐं रुॻो अधु कलाक जी बरसाति हैदराबाद शहर खे ॿोड़े छॾियो आहे हिन वक़्त ताईं बि जेका सूरत हाल साम्हूं अचे पई त मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि जेके अञा बि पाणीअ हेठि आहिनि इहो बि ॼाणायो पियो वञे नाज़रीन त अञा ताईं केतिरनि इलाइक़नि जी बिजली बहाल न थी सघी आहे सूबाई जेका हुकूमत आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे सिंध अंदरि ऐं उनजो इहो चवणु आहे त जेको समूरी जेका ज़िमेवारी आहे उन्हनि हेस्को मथां विधी आहे त बिजली न हुअण जे करे ही समूरी जेका देरि थी आहे इहा देरि थी आहे पर अव्हांखे ज़रूरु यादि हूंदो त हीउ ज़ाहिरा चौमासे जो जेको सीज़न हुजे थो हर साल अचे थो उनजा जेके महीना आहिनि ऐं उनखां अॻु छा सूरत हाल बीहंदी उन हवाले सां अॻुवाट जेके लाॻापियल खाता आहिनि उहा बि पंहिंजी जेके एडवाइज़रीज़ आहिनि उहे जारी कंदा रहंदा उन बावजूदि जेके इंतिज़ामनि जूं जेका तयारीअ जी दावाऊं थियनि थियूं जॾहिं सूरत हाल अचे थी साम्हूं त उन वक़्तु अहिड़ी रिज़ल्ट साम्हूं असांजे अचे थी त हीउ जेको पासो आहे तमामु घणो अफ़सोसनाक सूरत हाल इन करे बि आहे जो अवाम तमामु घणो ॾुखियाईनि खे मुंहुं ॾिनो आहे हिन वक़्तु बि अवाम तमामु घणे अज़ाब बि आहिनि ऐं हीउ सिलसिलो जीअं त जारी रहणो आहे इन करे हाणे फर्दर कहिड़ी तयारी थींदी कीअं कहिड़े रीति अवाम खे हिन रहमत खे ज़हमत थियण खां बचाइण में इंतिज़ामिया कामयाबु थींदी या न थींदी उन हवाले सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं उनखां सवाइ जेके ओवरऑल सियासी डेवलपमेंट्स असांखे नज़र अचनि पियूं उन ते पिणु ज़रूरु नज़र विझंदासीं जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहे उनजो तारो पासां कराईंदसि अॼु के पैनल में गुफ़्तगू जे लाइ मूंखे जॉइन कयो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी MNA आहिनि डॉक्टर शाहिदा रहमानी साहिबा वीडियो लिंक ज़रिए ॾियो की प्रोग्राम जो हिसो आहिनि उनखां सवाइ नाज़रीन अॻूणा MNA आहिनि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा लाल माली साहिबु वीडियो लिंक ज़रिए ॾियो की प्रोग्राम जो हिसो आहिनि मुस्लिम लीग नून जा अॻूणा MNA आहिनि निसार चीमा साहिबु उहे पिणु कुझु देरि में मूंखे जॉइन कंदा ऐं सीनियर साहिबु तज़िया निगार आहिनि ख़ुर्शीद अब्बासी साहिबु वीडियो लिंक ज़रिए ॾियो की प्रोग्राम जो हिसो आहिनि अवां सभिनी खे भलीकार अवां सभिनी जी महिरबानी अवां गुफ़्तगू जे लाइ वक़्तु कढियो हिन प्रोग्राम में ऐं ॿियनि गेस्ट की इजाज़त से शाहिदा रहमानी साहब आपसे गुफ्तगू का आगाज़ करती हूँ और मैंने जिक्र किया इंट्रो में बहुत सारे मसाइल इस वक्त हम देख रहे हैं कि मुल्क के अंदर ज़ाहिर मौजूद हैं और जिनसे ये हुकूमत कह भी रही है कि हम उनसे निमटने के लिए हवाले से इकदाम ले रहे हैं लेकिन जो कल की जो सूरत हाल बनी ज़रूर आपकी नॉलेज में भी होगी सारी सूरत हाल क्या कहेंगी आप इस सूरत हाल पर क्योंकि अभी तो ये जवाब दिया गया है कि ये हेस्को की जिम्मेदारी थी या लापरवाही कहें कोताही कहें जिसकी वजह से ये सारी सूरत हाल मिली लेकिन अभी तो ये जस्ट आगाज़ है शुरुआत है अभी तो ये सीज़न चलेगा क्या कहेंगे आप इस हवाले से बहुत शुक्रिया नाजिया देखिए बिल्कुल कुदरती तौर पर बारिश जो है एक अमल है और ये था कि मानसून की बारिशें वक्त से पहले होंगी और शुरू हो गई हैं
और आपको पता है कि इस वक्त जिस तरह बारिशें लाहौर में जिस तरह हुई, जिस तरह पंजाब के दीगर अजला में हुई, या इसी तरह केपी में हुई, तो आप देख लें तूफानी बारिशें हैं और कुदरती अमल है। दुनिया भर में कहीं पर भी होता है तो आप देख लें कि शहर के शहर जो है वो डूब जाते हैं बड़े बड़े तरक्की याफ्ता ममालिक में। ठीक है, हैदराबाद में भी हुई, गवर्नमेंट ने अपने इंतजाम किए थे, लेकिन कुदरती आफत के सामने जो है वो सारी चीज़ें जो है वो धरी की धरी रह जाती। और आधा घंटे की बारिश, लेकिन बहुत मूसलाधार बारिश थी, बहुत स्पीड से थी। हुकूमती मशीनरी, मेयर हैदराबाद और तमाम तर इंतजामिया लगी है, पानी भी निकाला गया। और जहाँ तक इलेक्ट्रिसिटी का मसला है, तो जिम्मेदारी डालने की बात नहीं, जिस डिपार्टमेंट का जो काम है वो करता है। हैस्को के अंडर में है, क्योंकि कराची के इलेक्ट्रिक में है। इस तरह पूरा मुल्क जो है वो आपको पता है कि वापडा और तमाम जो उसके ज़ेली इदारे हैं, हैस्को हैदराबाद को देखता है। तो वहां पर बिजली बहाल नहीं हो सकी। आप करंट लगने के भी वाकयात होते हैं, तार भी टूट जाते हैं, इस तरह के वाकयात में ट्रिप कर जाते हैं फीडर। तो हैस्को अपना काम कर रहा है, लेकिन बिल्कुल जिम्मेदारी तो हैस्को की है ना, इसमें कोई नई बात तो है नहीं। जो भी जहाँ का जिम्मेदार होगा, फॉर एग्जाम्पल अगर निकासी आपका मसला होता है, पानी का मसला होता है, सैवरेज का, या इस तरह रोड का इंफ्रास्ट्रक्चर का, तो हम मेयर को या लोकल गवर्नमेंट को कहते हैं। लेकिन अगर बिजली का, इलेक्ट्रिसिटी का मसला, तो जो उसकी जिम्मेदार है वही मौरिद इल्जाम भी ठहराया जाता है, और ये उसका ही काम होता है कि वो जल्द से जल्द जो भी इलाके में बिजली की शॉर्टेज है या बिजली नहीं आ रही, तो उसको फौरी तौर पे फाल शायद करें। साहब आपने दुरुस्त फरमाया कि जिस इदारे का जो काम होता है, जिसकी जो जिम्मेदारी होती है, उसी को वो अदा करनी होती है। तो आप मुतमईन हैं कि बाकी जिन इदारों का जो जो काम था, इस मानसून के सीज़न से पहले जो तैयारी करनी थी, जो इकदाम लेने थे, जो इंतजाम करने थे, जिसका हमें बार बार बताया भी किया कि बड़ी इस हवाले से डिटेल में ब्रीफिंग्स हुई हैं, तैयारियाँ हुई हैं, आप समझती हैं कि बाकी इदारों ने अपना काम सही किया? देखिए, जिस तरह आपने खुद अपने इंट्रो में कहा कि बड़ी बड़ी ब्रीफिंग हुई, सीएमसी ने सब कैबिनेट के इजलास में इसको रखा, फिर लोकल गवर्नमेंट मिनिस्टर ने अपने इजलास में इसको उजागर किया, और इसको सारे तमाम जिम्मेदारान को जो है पाबंद किया। उसमें टाउन चेयरमैन हो, मेयर हो, या डीसी, एमसी, एसी, जो भी इसके इदारों के जिम्मेदार हैं, वाटर बोर्ड जिस तरह कराची के अंदर है, इस तरह पूरी तरह तैयारियां की गई, नालों की सफाइयां की गई, ताकि पानी जो है रुके ना, कोई बड़ा इंसिडेंट ना हो इस तरह का, कि जो बारिश से निपटने के लिए, कुदरती आफात से निपटने के लिए हुकूमत ने बिल्कुल इकदाम किए। और हुकूमत, कोई भी हुकूमत हो, वो नहीं चाहती कि आवाम जो है वो परेशान हो। हुकूमत की पूरी कोशिश होती है कि आवाम को रिलीफ दिया जाए। जहाँ कोई कमी कोताही होगी, जाहिर उनसे बात पुरस की जाएगी। लेकिन इंतजामिया आपने देखा है कि मुस्तकिल लगी हुई है, मेयर भी मुस्तकिल लगे हुए हैं, तमाम टीम जो है वो लगी हुई है, एमएनए, एमपीएस, जो लोकल गवर्नमेंट का अमला तमाम का तमाम जो है वो सड़कों लेकिन पे उसके रहा। बावजूद शाहिदा रहमानी साहब, आपने दुरुस्त फरमाया कि सब लोग लगे हुए हैं और हम भी यही सुनते हुए आ रहे हैं, लेकिन उसके बावजूद रिजल्ट यही आता है। वो कराची का मसला हो, वो हैदराबाद का मसला हो, या सिंध के किसी और शहर का मसला हो। अभी की बात को आगे बढ़ाते हुए लाल माजी साहब, अवाम वटि ईंदड़ सां ज़ाहिरा अवां सां उन ते बि ॻाल्हि थींदी जेका पीटीआई जी एहतजाजी तहरीक आहे, या केपी अंदरि जेको सूरत हाल आहे। ही जेका सूरत हाल पैदा थी आहे हिन वक़्तु, ऐं जेका ॻाल्हि शाहिदा रहमानी साहिबा करे पई, ज़ाहिरा सिंध ताईं महदूद न आहे। चौमासी जे जेको बरसातूं आहिनि ओवरऑल मुल्क अंदरि थियनि पियूं, ऐं सूरत हाल आहे। पर ही जेका सूरत हाल पैदा थिए पई आहे, इनखे कीअं ॾिसो पिया हुआ, इनखे गवर्नेंस सां जोड़े सघिजे थो, या अवां सम्झो पिया जेका ॻाल्हि शाहिदा साहिबा कहे पई त हे कुदरती आफ़त आहे, ऐं जंहिं वक़्तु कुदरती आफ़त अचे थी त पोइ जेके इवन जेके सुधरियल मुल्क आहिनि उन्हनि जो हाल बि अहिड़ो ई थिए थो। जी महिरबानी राजिया। सो बिल्कुलु सही ॻाल्हि आहे, जॾहिं कुदरती आफ़तूं ईंदियूं आहिनि ऐं अचानक ईंदियूं आहिनि त यकीनी तौर ते नुक़सान थींदा आहिनि ऐं उन्हनि खे कोप अप करण में ॾुखियाई थींदी आहे। पर जेकॾहिं तव्हांखे ख़बर हुजे, तव्हांजा मौसमियात जा इदारा इहो ॿुधाए रहिया हुजनि त इन्हनि ॾींहंनि ते बरसाति ईंदी ऐं उहो अर्बन फ्लडिंग बि उन में थी सघे थी, ऐं उन खां पोइ तव्हांजो रद्द अमल इहो हुजे त अधु कलाक जी बरसाति में हिकिड़ो शहर जेको सिंध जो ॿियो नंबर वॾो शहर आहे उहो उॾी वञे, ऐं उन खां पोइ तव्हां उन जी जेका इल्ज़ाम तराशी कयो उहो हेस्को ते या बिजली जे इदारनि ते करियो, ऐं तव्हां पंहिंजे जेके मक़ामी इदारा आहिनि उन्हनि ते तव्हां ॻाल्हाइण लाइ तयारु न हुजो। पर बुनियादी तरह तव्हां ॾिसो, जो हेस्को हुजे या मक़ामी इदारा हुजनि, तव्हां त हर जॻह ते आहियो। ही मौजूदा हुकूमत जेका आहे पीपुल्स पार्टी आहे, इवन हाइब्रिड हुकूमत सां गॾु सेंटर में मौजूदु आहे, उनखे कुल्हो ॾियो वेठी आहे। इहो सूबे सिंध में मौजूदु आहे।
कंहिंखे ख़बर न आहे त इहे जेके इंफ्रास्ट्रक्चर आहे। चलो अॼु जी हिकिड़ी अख़बार में, सिंधी अख़बार में हिकिड़ो वॾो फोटो लॻो पियो आहे त लाड़काणो चोबोतरवा बेनज़ीर भुट्टो जो शहर आहे, उते गटर उथली पिया आहिनि ऐं वीचारा हू जनाज़ो खणी वञनि था पिया माण्हू, उहो उन गंदे पाणी मां खणी वञनि था पिया। हुते कहिड़ी बरसाति थी, उमरकोट में कहिड़ी बरसाति आहे, सागड़ में कहिड़ी बरसाति आहे, तव्हां सिंध जे नालनि जा शहर त ॿुधायो जिते तव्हां बरसाति पए ऐं उते पाणी न बीहे, उते सफ़ाई जो को बहितर इंतज़ाम हुजे। तव्हां उन्हनि सभिनी मक़ामी इदारनि खे तव्हां एटीएम करे यूज़ कयो आहे। तव्हां उते उतां जा अफ़सर करोड़पति थी विया आहिनि, अरबपति थी विया आहिनि, उहे शहर तबाह थी विया आहिनि। चलो हैदराबाद खे पाण हिननि जी ॻाल्हि मञींदे इहा ॻाल्हि क़बूल बि करे वठो त ॿुधायो त कहिड़ो शहर आहे जेको डेवलप थी वियो आहे, जिते इंफ्रास्ट्रक्चर बहितरीन हुजनि, रोड बहितरीन हुजनि, स्ट्रीट लाइट हुजे, सफ़ाई हुजे, गंदगी न हुजे। मूंखे त कराची खां वठी ऐं ठठे थरबारकर ताईं अहिड़ो को बि शहर नज़र कोन थो अचे जंहिंमें हिननि को इहो हिकिड़ा मक़ामी इदारनि जा जेके डिपार्टमेंट हुजनि उन्हनि खे तव्हां जेको स्ट्रेंथन कयो हुजे, तव्हां को रांदियुनि जा मैदान ठाहिया हुजनि, तव्हां को बहितर निज़ाम ॾिनो हुजे, तव्हां का सफ़ाई जो बहितर निज़ाम ॾिनो हुजे, तव्हां पीअण जो पाणी अञा ताईं शहरनि में, माण्हू शहरनि में इहो मक़ामी इदारनि जो कमु आहे त माण्हुनि खे पीअण जो पाणी ॾियनि। रोज़ तव्हां ॾिसो त हिते तव्हांखे ठरो ऐं शराब मिली वेंदो, तव्हांखे टैंकरनि जे ज़रिए पाणी मिली वेंदो, पर तव्हां नल में पाणी न ईंदो। इहो हिन जी बेसिकली जेका नेग्लिजेंस आहे वॾे लेवल ते आहे, हिन में कोई शक कोन्हे। हाणे मिसाल जे तौर ते हाणे जेकॾहिं लियारी में जेको वाक़ियो थियो जंहिंमें 28 माण्हू जेके आहिनि पंहिंजी जान जेका आहे उहो बिल्डिंग किरण जी सूरत में विञाए वेठा, इहो अचानक वाक़ियो न हुयो, इहो कुदरती आफ़त न हुई, इहा सॼी हुकूमत खे ख़बर हुई, पूरे डिपार्टमेंट खे ख़बर बिल्कुलु हुई। लाल साहब, अॼु बि बिल्कुलु कोई उअं ई, बिल्कुलु दुरुस्त पिया मां फरमायो, बिल्कुलु उअं ई जंहिंसां केपी अंदरि ॾिठोसीं जेको सवाद वारो जेको वाक़ियो थियो जंहिंमें हिक ई ख़ानदान जा ई 17 भाती अजल जो शिकार थिया। उन वाक़े खां अॻु बि जेका सूरत हाल हुई उते फ्लडिंग जी, उन हवाले सां बि सभिनी खे ॼाण हुई। पर हाणे जीअं मां पाण बि चयो पिया त जेका ही सूरत हाल हले पई, हिकु पासे ही मसइला आहिनि जंहिंखे आवाम मुंहुं ॾिए पियो, ॿिए पासे असां ॾिसूं था त जेके ओपोज़िशन जूं पार्टियूं हुजनि या हुकूमत जंहिंजो बुनियादी कमु आहे उन्हनि जी जेके तरजीहूं आहिनि तमामु मुख़्तलिफ़ नज़र अचनि पियूं। मूंसां गॾु अब्बासी साहिबु आहिनि। अब्बासी साहिबु, अव्हां छा राय ॾींदो हिन ते? अव्हां ॾिसो पिया त हिन वक़्तु हिकिड़े सूबे अंदरि तब्दीलीअ जूं ॻाल्हियूं हलनि पियूं, ॿिए सूबे अंदरि एहतजाजी तहरीक असांखे नज़र अचे पई, पंजाब अंदरि असीं ॾिसूं पिया, सिंध अंदरि या सिंध समेत ओवरऑल कंट्री जी ॻाल्हि कयूं त असांखे चौमासे जूं बरसातूं, सुभाणे अॼु ई इतला साम्हूं अचनि पिया त हिकिड़ो वरी ॿियो पेट्रोल बम्ब, वधीक पेट्रोल बम्ब किराइण जूं तयारियूं बि थी वियूं आहिनि ऐं वरी राति ताईं इहा ख़बर साम्हूं अची वेंदी। उन समेत अनेक मसइला आहिनि, पर जेके तरजीहूं आहिनि हुक्मराननि जूं या जेके ॿियूं ऑपोज़िशन जूं पार्टियूं आहिनि जेके बि दावा कनि थियूं त असां आवाम जो दर्द सम्झूं था, रखूं था, तरजीहुनि में जो फ़र्क़ु छो पियो नज़र अचे? पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त मां जेके बारिशूं थियनि थियूं न, इनखे मां कुदरती आफ़त नथो चवां। ऐं बारिशुनि लाइ माण्हू दुआऊं घुरंदा आहिनि, ऐं बारिशुनि जे थियण सां जेके थड़ में माण्हू वेठा आहिनि या जेके उहे इलाइक़ा ख़ुशि तरीन इलाइक़ा आहिनि उहे माण्हू वॾो ख़ुशि थींदा। उनखे ख़बर आहे त बारिश खां पोइ ज़ेरे ज़मीन पाणी जी सतह बुलंद थींदी, मौसम ठीकु थींदी ऐं जो जेके फ़सुलु थियनि था त उन में बहितरी अचे थी। त इहे ॻाल्हियूं पंहिंजे हथ आहिनि, पर ॻाल्हि ख़बर त हिते आहे छा, जो मुंहिंजो जेको अंदाज़ो आहे हिते हुकूमत कंहिं वटि बि हुजे, पर जेके सिफारशी माण्हू वेठा आहिनि उन इदारा जेके हलाइनि था। ॾिसो सिंध में क़ौमी असेंबली खां वठी सिंध असेंबली खां जेके बलदियाती इदारा आहिनि, सॼो मैंडेट जेको आहे सो सिंध जे माण्हुनि पीपल्स पार्टी खे ॾिनो आहे। ऐं हाणे छा आहे त उहे अहम सीटूं जेके आहिनि उहे माण्हू पहिरियों सिफारिश करे कंहिं बि तरीक़े सां जेके हुनजा सपोर्टर आहिनि उहे उते वेही था रहनि। उनजी तरजीह माण्हुनि जी ख़िदमत लाइ, उनजी तरजीह इहा न आहे त भई शहर ॿुधंदो या बचंदो या छा, उहो पंहिंजो लाइफ खे इंजॉय कंदा आहिनि। इहो असां नज़र अचे पियो कई सालनि खां, हाणे कोन्हे कई सालनि खां इहो पियो थिए। ऐं हर को पंहिंजो कमाए निकितो हले थो उन सीट सॼियूं, पोइ बाद में वरी पोइ जंहिंजो नांगड़ी गिरे पोइ उनजे जेका उनजे लठियूं पोहण उनजे जेको लॻे उन ते उन रस्तनि ते, हिते इहा हिकिड़ी वॾी मुसीबत आहे असां। हाणे सिंध गवर्नमेंट पंजाब गवर्नमेंट तनक़ीद कंदी, पंजाब गवर्नमेंट जेका ख़ैबर पख्तूनख्वा गवर्नमेंट जे कारकरदगी तनक़ीद कंदी, इहे मामला आहिनि। ॻाल्हि इहा आहे त जेको हिकिड़ो शहर आहे हैदराबाद जी ॻाल्हि आहे न, अधु कलाक ॿुॾी वियो त भाई उते उतां जेको सिस्टम पाणी जो निकाल वारो सिस्टम त तव्हांजी ज़िमेदारी आहे न, उहो त तव्हां पूरी कयो न घटि में घटि। जेकॾहिं उहा बि नथी थी सघे, हाणे कराची जो वारो आहे, चवनि था ख़मीस ते या जुमे ते
इहे इन तरह जी साॻी बरसाति हिते पवण वारी आहे। जी ऐं मौसमियात जेको आहे पहिरीं ॾींहुं अॻु थी करे छॾी आहे। हाणे ॻाल्हि आहे त हाणे तव्हां छा कंदव, हे वधि में वधि गटरनि जा ढकण लाइ छॾींदा आहिनि त भई हाणे बारिश थी त पाणी वधो, भई गटरनि जा ढकण लाइ छॾिया आहिनि, पर अॻिते हली उहो जेको आहे पाणी रुकी थो वञे, उहो थ्रू आहे कोन पाणी त समुंड ताईं पहुचे वञे। इहे जेके शयूं पोइ पाणी जमा थी थो वञे, पोइ इहे सभु नथी अचनि था। बिजली बंदि करणु त मां सम्झां थो त अहिड़े मुल्क में अहिड़नि शहरनि में लाज़मी आहे, छो त हिते जब बारिश थिए थी पाणी करणु नथी थो वञे, वरी मौत थियनि था माण्हुनि जा। तॾहिं इहा हिकिड़ी थोरो अकुल जी ॻाल्हि कंदा आहिनि त एंड टाइम ते बिजली बंदि करे छॾींदा आहिनि, घरनि जूं हयातूं बची वेंदियूं आहिनि। पोइ इहे शयूं आहिनि पंहिंजी जॻह ते, पर ॻाल्हि आहे त हुकूमत जी ज़िमेदारी, जेके हुकूमतूं असल में वॾो मसइलो इहो बि आहे त हिते हाणे इलेक्शन खटण जा मयार जेके तब्दील थी विया आहिनि। तव्हां इलेक्शन जेका आहे कारकर्दगी कोन था खटियो, या इलेक्शन में जेका कारकर्दगी कोन थिए साम्हूं, उन वोट जी ख़बर ई न आहे त उहो वोट कंहिंसां ॾियनि। छा आहे नए सिस्टम में हिकिड़ो सरदारी निज़ाम जेको आहे सो मुस्तरद कयो आहे, सिंध में ख़ासि तौर ते वॾा पावरफुल माण्हू आहिनि जेके जंहिंजे अंडर में ॻोठ आहिनि, या ॿियो कबीला सिस्टम मज़बूत कयो वियो आहे, त कंहिं कबीले जो सरबराह जेकॾहिं कंहिं पार्टी आहे त उन कबीले जा माण्हू वरी उनजे पुठियां लांड मिलनि था त भई चङो हिते वोट ॾियणो आहे। इहे जेके मयार तब्दील थिया आहिनि न, इलेक्शन खटण जा मयार तब्दील थिया आहिनि, दादरियूं थियनि थियूं, वॾा इल्ज़ाम लॻनि था। त हाणे कारकर्दगी केरु कॾहिं कोन थो ॾिसे, हर को पंहिंजा 5 साल गुज़ारे आराम सां। कंहिं बि सियासी पार्टी खे जेकॾहिं पूरा 5 साल ॾिना वञनि ऐं ॾिठो वञे त भई उन दौरान छा कयो आहे, ऐं उन बुनियाद ते वोट ॾियनि त वोटर खे बि को पावर हुजे, वोटर को फैसलो कोन थो करे सघे, वोटर जा मयार मुख़्तलिफ़ आहिनि। बिल्कुलु भाई साहिबु, तमामु अहम ॻाल्हि त मयार तब्दील थी विया आहिनि इलेक्शन जा, जीअं मां ॻाल्हि कई, ऐं उन खां पोइ ज़ाहिर आहे जेका कारकर्दगी जेको अॻु मापो हूंदो हो, बुनियादी कारकर्दगी जे हवाले सां असां ॾिसंदा हुआसीं, पर उहो हिन वक़्तु असांखे मामला मुख़्तलिफ़ नज़र अचनि। नाज़रीन, हिकिड़ो मुख़्तसिर कमर्शियल ब्रेक था वठूं, ब्रेक खां पोइ पंहिंजी गुफ़्तगू खे हितां खां कंटिन्यू कंदासीं। वेलकम बैक नाज़रीन, ॿीहर मूंखे प्रोग्राम में भलीकार। ॻाल्हि ॿोल असांजी जारी आहे, जेका ताज़ी सूरत हाल आहे मुल्क अंदरि। नाज़रीन, अवामी मसइलनि जे हवाले सां बि गुफ़्तगू हले पई त कहिड़े रीति उहे मामला जेके सियासत बि भले थिए, पर अवामी ख़िदमत जेका बुनियादी कमु आहे, ज़िमेवारी आहे हुकूमतुनि जी, उहा छो किथे पोइते हली वई आहे, उन ते असांजी गुफ़्तगू जारी आहे। ऐं उनखां सवाइ जेके अॼुकल्ह ॿियूं डेवलपमेंट्स असांखे पॉलिटिकल मंज़रनामे में नज़र अचनि पियूं। हिकु पासे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ पंहिंजी जेका हुननि जी एहतजाजी तहरीक आगाज़ खां अॻु ई इख़्तिलाफ़नि जे वर चढ़ियल नज़र अचे पई, ऐं उनखां सवाइ केपी अंदरि सेनेट चूंड खां अॻु सियासी हलचल तमामु घणी तेज़ आहे। उन ते बि गुफ़्तगू कयूं था। शाहिद रहमानी साहिबा, क्या कहेंगी आप, एहतजाजी तहरीक पाकिस्तान तहरीक इंसाफ की जो हमने देखा कि आगाज़ से पहले ही इख्तलाफात का शिकार हो चुकी है, पाकिस्तान तहरीक इंसाफ ये कह रही है कि ये मिसअंडरस्टैंडिंग से ज़्यादा कुछ नहीं, बाकी सब हम एक पेज पर हैं। कैसे देखते हैं आप इस एहतजाजी तहरीक को, और कैसे निमटने का इरादा रखती है हुकूमत इस सारी तहरीक से? हाँ, देखिए नाजिया, तहरीक कोई भी चलती है उस सियासी जद्दोजहद की, उसके अंदर वो कुर्बानी मांगती है। और आपने देखा कि पीटीआई की जो जब जब भी तहरीक चलने का आगाज होता है तो कुर्बानी देने वाले जो है वो नजर नहीं आते। जो तहरीक का ऐलान करता है वही मैदान छोड़कर भाग जाता है, कोई लीड करने वाला नहीं होता। फिर जो कुछ आपस के इख्तलाफात हैं वो कोई ढके छुपे नहीं रहे, एक दूसरे के मुस्तकिल जो है मुस्तकिल आवाजें भी आ रही हैं, और हर चीज इस तरह के मैं समझती हूँ कि जिस तरह पाकिस्तान पीपल्स पार्टी ने हमेशा जमहूरी जद्दोजहद में, आप देख लें 70s से लेकर 80s 90s और फिर 2000, हमने हमेशा जद्दोजहद की, सियासी जद्दोजहद की, जाने भी दी, वर्कर्स ने भी जाने दी, लीडर्स ने भी जाने दी। ये कहना तो बहुत आसान होता है, लेकिन बहुत मुश्किल वक्त था जो जनरल जिया का था, जिसने शहीद जुल्फिकार अली भुट्टो को शहीद किया, उनके दोनों बेटों को। 70,000 से जायद वर्कर्स ने कोड़े खाए, फांसियां लगी। और यही नहीं, मोहतरमा बेनजीर भुट्टो साहिबा, फिर बेगम नुसरत भुट्टो साहिबा, उसके बाद जो है नवाज शरीफ का जो दौर था वो भी बदतरीन दौर ही कहलाता है पीपल्स पार्टी के ऊपर, झूठे मुकदमात बने। लेकिन हमारे जो वर्कर्स हैं, जियाले जिन्हें कहा जाता है, हम सब जियाले, वो कभी पीछे नहीं हुए, क्योंकि हमारी लीडरशिप हमेशा साथ रही।
आपने देखा शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा आगे बढ़ती थी, जेलों में जाती थी, लीड करती थी हमेशा, और यही वजह थी कि जब वो जेल जाती थी तो हम वर्कर्स भी उनके पाकिस्तान पीपल्स पार्टी के नज़रिया और विजन के लिए जेलों से भी नहीं घबराते थे। और आप यही वो वजह थी कि हमने जनरल मुशर्रफ का जब दौर था, बीबी आई और उनके ऊपर जितना बड़ा कातलाना हमला हुआ, 150 से ज़ायद लोग शहीद हुए, लेकिन वो बैठी नहीं, वो दूसरे दिन फिर अपने वर्कर्स की अयादत के लिए और ताज़ियत के लिए निकली और इलेक्शन कैंपेन की। और आपने देखा कि उनको जान को खतरा था और जान उनकी चली गई, लेकिन ये तहरीक जो है, जदोजहद, जमहूरी जदोजहद, वो रुकी नहीं। तो ये एक बहुत बड़ी स्ट्रगल थी और है, और अभी भी कर रहे हैं। तो पीटीआई को मैं समझती हूँ कि अगर तहरीक करनी है, उनके कायदीन अगर जेल में हैं, उनको रिहा कराना है, दबाव डालना है, या इस तरह की तहरीक करनी, तो उसके लिए फिर वो आप अपने आपस के इख्तलाफात को भुलाकर आपने एक नज़रिए के लिए आगे बढ़ना होता है। और सियासी जमातें जो हैं वो ना जेलों से घबराती हैं, ना गिरफ्तारियों से घबराती हैं, ना जान देने से घबराती हैं। और आपने देखा कि शहीद जुल्फ़िकार अली भुट्टो साहब भी माफ़ी मांग कर बाहर जा सकते थे, उनके पास बड़ी बड़ी ऑफर थी, लेकिन उन्होंने जान देकर अवाम के में और तारीख में हमेशा के लिए जिंदा रहे। ठीक, आप ही के बात को आगे बढ़ाऊंगी। लाल साहब, ही जेका एहतजाजी तहरीक आगाज़ खां ई असांखे नज़र अचे पियो इख़्तिलाफ़नि जे वर चढ़ी चुकी आहे, ऐं के नतीजा ॾेई सघंदी, ऐं जेका ॻाल्हि शहादत साहिबा कई त वॾी क़ुर्बानी घुरे थी इन क़िस्म जूं एहतजाजी तहरीकूं, जेकॾहिं उन्हनि खे रिज़ल्ट ओरिएंटेड बणाइणो आहे। नादिया, सभ खां पहिरीं तव्हां ॾिसो, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ते जेको गुज़िरियल 3 सालनि में ज़ुल्म ऐं जबर थियो आहे, जहिड़े नमूने असांजे कारकुननि, उन्हनि जी फैमिलीज़, असांजी क़यादत बशमूल इमरान खान, शाह महमूद कुरैशी, सभिनी जेको भोॻियो आहे उहो तारीख़ में अहिड़ी का बि मिसाल नथी मिले। गॾोगॾु पूरी स्टेट मशीनरी, तव्हांजा इदारा, तव्हांजी हुकूमत, तव्हांजो मीडिया पूरी कोशिश करे रहियो आहे त हर सूरत में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे ख़तम कजे, उन में डिवीजन पैदा कजे ऐं उन खे जेको अवाम में ख़राब कजे। पर तव्हां ॾिठो आहे 3 सालनि में मालिक जी महिरबानी सां हिननि खे ज़बरदस्त क़िस्म जी नाकामी जेका आहे उहो मिली आहे, ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ स्टैंड करे थी, पंहिंजे नज़रिए ते बाक़ाइदे क़ाइमु आहे। इहो सही आहे त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ते इल्ज़ाम जी हींअर लॻायो त क़यादत छॾी पंहिंजी वञे थी, पर इहो गॾु इहो ॿुधाइणु ज़रूरी हूंदो आहे त जॾहिं पाकिस्तान जे शहरी एहतजाज कनि, जंहिंजो हक़ उनखे पाकिस्तान जे आइन ॾिनो आहे, उन ते तव्हांजा इदारा गोलियूं वसाइनि, उन ते तव्हांजा इदारा डी चौक में स्नाइपर्स तव्हांजी फायरिंग कनि, केतिरनि खे ज़ख़्मी कनि, केतिरनि खे शहीद करे छॾनि, डॉक्टर शहादत रहमानी साहिब ते इहो मिसाल ॾिनो, उन्हनि चयो त जेके ॾुखिया वक़्त असांजी पार्टीअ ते आया या मुस्लिम लीग नून ते आया ऐं जेके मामला थिया, उन्हनि असांखे पार्टीअ खे जोड़ियो, मुतहिद कयो, पर हू ॻाल्हि कनि पिया त पीटीआई त मुतहिद नज़र कोन पई अचे, मुंतशिर नज़र पई अचे ॾुखे वक़्त खां पोइ। बिल्कुलु ईअं कान्हे। जॾहिं ज़ियाउल आयो, जेका सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी हुई भुट्टो साहब जी, उन में 50 खनि मेंबर हुआ, सिर्फ़ 2 बचिया हुआ, 48 छॾे विया। मालिक जी महिरबानी सां असां खां इहा पोज़ीशन न आहे, मेजॉरिटी अञा पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खां स्टैंड करे थी। हाणे ही जेका ॻाल्हि करे थी मोहतरमा त भई भुट्टे पासी खाधी, मोहतरमा सां गॾु माण्हू शहीद थिया, जेलूं थियूं, जेके फटका लॻाया विया, स्लैशिस लॻाया विया, इन खां केर बि इनकार कोन थो करे। पर छा भुट्टो जी कुर्बानी, मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी कुर्बानी इन लाइ हुई त हाणे हिकिड़ी हाइब्रिड हुकूमत, जेको एस्टेब्लिशमेंट जी ऐं सिविलियन हुकूमत गॾिजी, यानी जंहिंजो किरदार तव्हांखे चार्टर ऑफ डेमोक्रेसी में तव्हां चयोसीं ख़तमु कंदासीं फ़ौज जो किरदार, हाणे तव्हां उनजे अंडर में तव्हां कमु कयो था, त पोइ इन तव्हांखे इहे जेके फटका लॻा ऐं जेलूं ॿियूं, उहो त सभु तव्हां अजायूं ॿियूं, तव्हांजी जमहूरियत लाइ जदोजहद कई पए, उन में तव्हां मुकमल नाकाम थी विया। अॼु तव्हां बड़े फ़ख़ुर सां चओ था, तव्हांजा वज़ीर चवनि था असांजी हाइब्रिड हुकूमत आहे, असीं गॾिजी मुल्क जो निज़ाम हलाईंदासीं, त बहितरो ज़ियालो सां गॾु हलायो आहे, आवाम जेको आहे एतिरा मुतराद न खाया। बाक़ी असांजी तहरीक जेका आहे उहो बाक़ाइदा उनजो आगाज़ थी चुको आहे। असांजा पार्लियामेंटरियन जेके लाहौर विया आहिनि, उते उन्हनि प्रेस कॉन्फ्रेंस बि कई आहे, उते छाकाणि जो लाहौर सभ खां वधीक मुतासिर थियो आहे इन स्टेट रिप्रेशन जो, स्टेट जी जेका फसाइयत आहे उनजो इज़हार यकजहती कई आहे। इहो हालत आहे हाणे त जेकॾहिं हाणे को सूबाई असेंबली में जेकॾहिं मेंबर एहतजाज कनि था बजट जे ख़िलाफ़ या ज़ुल्म जे ख़िलाफ़, त उन्हनि खे मुअतल कनि था ऐं चवनि था तव्हांखे असीं डिनोटिफाई करे छॾींदासीं। इहो बेसिकली इहो जो आइन ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ॾिनो, इहो उन जी नफ़ी कनि था
तो इहो हाणे चर्चो बाक़ाइदा एगाज़ थी वियो आहे इहो एहतजाज में बाक़ी जेके सियासी धुनियूं आहिनि पूरे पाकिस्तान में एहतजाज शुरू थी चुको आहे पर के नतीजा ॾेई सघंदो अवां तरदीद पिया कयो त के इख़्तिलाफ़ पर ख़ुदि अवां जा जेके पार्टी जा सीनियर अॻवान आहिनि ख़ुदि इहा ॻाल्हि कनि था इख़्तिलाफ़ के खां हाणे लिकल ॻाल्हि कोन्हे काफ़ी वक़्त खां ज़ाहिर थियनि पिया ऐं तमामु खुली करे इख़्तिलाफ़ उहे ज़ाहिर थी चुका आहिनि गॾोगॾु मां ॻाल्हि कई हाइब्रिड हुकूमत जी मुंहिंजो जवाबु जी मां सिर्फ़ु सवाल पूरो करे वठां हिकिड़ी ॻाल्हि रुगो वाज़ करे छॾिया यकीनन तौर ते एॾी वॾियूं पार्टियूं आहिनि उन में इख़्तिलाफ़ थींदा आहिनि ऐं उहे रिज़ॉल्व थींदा आहिनि पर हिकिड़ी शइ ते पूरे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ मुतहद आहे उहो इमरान ख़ान जी क़यादत में मुतहद आहे को बि अहिड़ो माण्हू न आहे जो इमरान ख़ान जी क़यादत खां इनकार कंदो हुजे हाणे अवाम इमरान ख़ान ॾांहुं ॾिसे थी उन जा जेके डायरेक्शन्स अचनि था उन ॾिसे थी ऐं इम्प्लीमेंटेशन लाइ यकीनी तौर ते हुन जेके माण्हू जेके कया आहिनि अपॉइंट कया आहिनि हुननि ॾिसी ठीकु आहे लाल साहिब जीअं मां ॻाल्हि कई त फ़ख़्रिया अंदाज़ में ही जेके हाणे जा जेके वज़ीर आहिनि या हुकुमरान आहिनि अॻवान आहिनि उहे इहा ॻाल्हि कनि था त असांजी हाइब्रिड हुकूमत आहे ही पर उन ई हाइब्रिड हुकूमत खां PTI ख़ाइफ़ बि आहे ऐं जॾहिं वरी ॻाल्हियुनि जी ॻाल्हि थी अचे त चवे थी त असीं पॉलिटिकल माण्हू सां न ॻाल्हाईंदासीं रुगो एस्टेब्लिशमेंट सां ॻाल्हियूं थींदियूं या जिन वटि फ़ैसिलो करण जो इख़्तियार आहे ही कहिड़ी बिटी पॉलिसी आहे PTI जी ॾिसो ॻाल्हि ॿुधो जॾहिं हिननि तस्लीम करे वरितो आहे त ही उन्हनि जे मातहत कमु कनि था पावर हुननि वटि आहिनि इख़्तियार हुननि वटि आहिनि त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो मौक़ुफ़ आहे त ॾिसो हींअर जेका प्रेसिडेंट ट्रम्प बि मुलाक़ात कई न बिलावल भुट्टो साहब हुयो त उहो जेको ब्रेकफास्ट ते वेंदुसि त पोइ ॾिसो था जेके पिक्चर्स आहियूं उनखे वेरीफाई त कोन थी सघियो त दरवाज़े जे ॿाहिरि बीठो अंदरि इन कोन थी सघियो त शहबाज शरीफ़ साहब वज़ीर आज़म आहे हुन सां का मुलाक़ात कान थी दुनिया सम्झे थी त ट्रम्प जेका मुलाक़ात कई उहो आसिम मुनीर साहब सां कई उहो इन लाइ कई त पावर सिर्फ़ु फ़ौज वटि आहे हिन वटि ही सिर्फ़ु पपेट्स आहिनि इन वटि का शइ कान्हे सो लिहाज़ा ॻाल्हि थियणु खपे ॻाल्हि ॿोल थियणु खपे ऐं जे सम्झनि था असीं हाइब्रिड आहियूं त हिन सां गॾियल बि थी सघे थी पर उहा ॻाल्हि थींदी आइन जी हुकुमरानी लाइ जमहूरियत लाइ ऐं इन लाइ त हुननि जो रोल जेको आहे इन में ख़तमु करे सघिजे ऐं उन्हनि खे इन ॻाल्हि ते कन्विंस करे तव्हांजो रोल आइन पाकिस्तान मूजिबि बॉर्डर्स ते आहे तव्हांजी हुकूमत में न आहे जेको हाणे ही मौजूदा जेका क़यादत चए थी पई फ़ख़्रिया त असां जेका हाइब्रिड आहियूं त ॾिसो उन सां ॻाल्हि ॿोल इन लाइ थिए थी एस्टेब्लिशमेंट जो ज़िक्र इन लाइ थिए थो त ही वीचारा बिल्कुलु ई जेके आहिनि पावरलेस आहिनि हिन जी पार्लियामेंट जो इहा शरह तव्हां ॾिठो हूंदो त राति जो हिननि खे MLAs खे सेनेटर्स खे अॻुवा खणी बोचड़ा हणी हिननि खां वोटिंग कराइनि था तव्हां जेको 6वीं तरमीम आहे जे तहत अदलिया खे मातहत कयो वियो जेका आहे एग्ज़ीक्यूटिव जी उहो तव्हां सभिनी जे साम्हूं आहे कहिड़ी नमूने उन खां पोइ फौजी कोर्टनि जा फ़ैसिला वरिता विया कहिड़े नमूने के मखसूस सीटुनि जा फ़ैसिला वरिता विया कहिड़े नमूने जजिस जी सीनियरिटी जा फ़ैसिला वरिता विया इहे सभु जे साम्हूं आहिनि ही को पीपुल्स पार्टी या नवाज़ लीग न पई करे इहे उहे इदारा या उहे जेके हिन जा हैंडलर आहिनि इहो सभु कुझु हुननि जे हथनि में आहे लिहाज़ा उन्हनि से ई कन्विंस करणो पवंदो त हू पाकिस्तान जी बहितरी लाइ पोइते हटनि ऐं पाकिस्तान जी जमहूरियत उहे अवां सां ॻाल्हाइण में इंट्रस्टेड न आहिनि ऐं उनजो इज़हार बार बार थी बि चुको आहे भाई साहब ॾाढो वाज़े लफ़्ज़नि में इहा ॻाल्हि कई वई आहे त सियासत में हाणे असां न कंदासीं इंटरवीन ऐं न ॻाल्हि ॿोल थींदी हिन क़िस्म जी बिल्कुलु वाज़े ॻाल्हि साम्हूं अची चुकी आहे त हाणे को लॻे पियो अव्हां खे को दर अञा बचियल आहे जिते को ॻाल्हियूं थी सघनि नाजिया हिकिड़ो मिंट हिकिड़े तरफ़ ISPR चए थो असीं सियासत में मुदाख़लत न कंदासीं ॿिए तरफ़ तव्हांजो वज़ीर दिफ़ा ख़्वाजा आसिफ न सिर्फ़ु इहो चए थो त असांजी हाइब्रिड हुकूमत आहे पर हू चए थो इहो काफ़ी पहिरीं ठही वई हाणे जेको आइन जी ॻाल्हि कनि था पिया हाणे ॾिसो ख़्वाजा आसिफ कंहिंजी निमाइंदगी करे थो हिन हुकूमत जी ही हुकूमत कंहिंजी आहे नवाज़ लीग जी गॾु केरु बीठो आहे पीपुल्स पार्टी हाणे जॾहिं हू ॻाल्हि कनि था हू चवनि था त असीं सियासत में न आहियूं तव्हांजो डिफेंस मिनिस्टर तव्हां कंहिं ते एतबार कंदो तव्हां डिफेंस मिनिस्टर ते कयो या तव्हां ISPR ते कयो त असां न आहियूं बाक़ी उहो जेको हिकिड़ो शेर आहे न जाने न जाने गोली न जाने बाग तो सारा जाने है तो ही जेका हुकूमत केरु पियो करे ऐं सियासत में हुनजी केतिरी मुदाख़लत आहे इहो कंहिंखां ढके छुपियल कान्हे हाणे त तव्हांजे सभिनी इदारनि में हू पाण अची इदारा हलाइनि था पिया SIFC छा आहे तव्हां इकोनॉमी खे कंट्रोल करे पिया SIFC जे थ्रू जंहिंमें तव्हां केनाल करण जी ॻाल्हि ख़ुदि अहिड़ी दावा ख़ान साहब वॾे फ़ख़्र वारे अंदाज़ में कंदा रहिया आहिनि माज़ीअ में उहो बि सभिनी खे यादि हूंदो तारीख़ जो हिसो आहे भाई साहब हाणे छा चवंदो अव्हां हिन सूरत हाल में के ॻाल्हियूं अव्हां खे थींदे नज़र अचनि पियूं ॾिसो ॻाल्हि ॿुधो नाजिया हिकिड़ो मिंट हिकिड़ी ॻाल्हि आहे ॾिसो ॻाल्हि ॿुधो नाजिया हिकिड़ो मिंट हिकिड़ी ॻाल्हि आहे ॾिसो
हिन में पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त तहरीक इंसाफ़ इन सिस्टम में फिट नथी सघी आहे हिन महिल ताईं, ऐं जेके पुराणा सियासत जा खिलाड़ी आहिनि उनखे एस्टेब्लिशमेंट तरफ़ां चयो वेंदो आहे तव्हां टपण खणो, वरी ॿ टे साल वञी आराम कयो, पोइ तव्हांखे वारो मिलंदो या पोइ ॾिसंदासीं। उहो सम्झी वेंदा आहिनि शइ खे, पोइ हलाईंदा आहिनि, घर वरी हुनखे घुराए वरी विहारो वेंदो आहे, इहो ॿाहिरि ॿ टे ॾींहं सॼो मामिलो हले पियो। ॻाल्हि आहे त तहरीक इंसाफ़ जे कारकुननि त आहे, पर हुनखे इहो न आहे त करिणो छा आहे, हुनजे हथ में पथर त आहे पर हाणो कंहिंखे आहे इहा हुनखे ख़बर ई कान्हे। ऐं ॿी ॻाल्हि त असां वटि वॾी ॻाल्हि इहा आहे त भई असां वटि जेको पार्टी सरबराह हूंदो आहे उहो ई बाख़्तियार हूंदो आहे, उहो ई फ़ैसिला कंदो आहे। उहो त गिरफ़्तार थी थो वञे त पोइ कारकुन डिप्रेशन में हलिया था वञनि, या वरी जेसिताईं हुनखे मशवरो कजे जेल में वञी करिणो छा आहे। इन सूरत हाल सां जेको आहे अच्छा ॿी ॻाल्हि ख़ैबर पख्तूनख्वा में जेको उन जो असर वधीक आहे, ऐं उतां जो तव्हांजे वज़ीर जो स्टाइल तव्हांखे ख़बर आहे उन छा आहे। इहे जेके शयूं आहिनि इहे सभु मिली करे पीटीआई खे नुक़सानु थी पहुचाइनि, ऐं हिनखे उन जेको इक़्तिदार वारो सिस्टम आहे उन खां आउट थी विया आहिनि। हाणे इन्हनि खे तजुर्बो थी थो होरिया त बाबा इहा इक़्तिदारी सियासत पाकिस्तान में कीअं थींदी आहे, ओसी ते एवन ते कीअं पहुचणो हूंदो आहे, कहिड़ो प्रोसेस आहे, छा आहे, किथे सबुरु करिणो पवंदो, किथे अचिणो पवंदो, किथे कंहिं ॿिए जी ॻाल्हि मञणी पवंदी, कंहिं ताक़तवर ॻाल्हियूं तहरीक इंसाफ़ मां सम्झां थो लाइ अजनबी आहिनि। इन करे इहे मामला इहे हलनि पिया ऐं हलंदा रहंदा। ऐं जेसीं वञी तहरीक इंसाफ़ खे तजुर्बो थिए त भई पाकिस्तान जी सियासत छा आहे, हिनखे पूरी स्टडी करणु खपे उन हिसाब सां। हाणे जेको ज़ाहिर आहे त हाणे केतिरा माण्हू मुखालिफ़ वेठा, मौजूदा गवर्नमेंट जी केतिरी मुखालिफ़त आहे, पर उनखे तव्हां कुझु करे कोन था सघो, उनखे चोरे कोन था सघो, छो हिकिड़ो पूरो सिस्टम जेको आहे मुताबिक़ थियल आहे हले पियो। तहरीक इंसाफ़ में जेके जज़्बाती कारकुन आहिनि ऐं उहो बड़ो प्यारु कनि था पंहिंजे लीडर सां, इमरान ख़ान सां, ऐं इमरान ख़ान सुठी शख़्सियत जो मालिक बि आहे, तारीफ़ूं थियनि पियूं, पर ॻाल्हि आहे त इक़्तिदार जा रस्ता हिते अलॻि आहिनि, इक़्तिदार जे जेको मामलात आहिनि उहे अलॻि आहिनि, उनखे उहा टेस्ट पास करणी पवंदी, पोइ वञी इहे मामला मां सम्झां ठीकु थींदा। ठीकु आहे, फ़िलहालु अव्हां सम्झो पिया त उनजो को इम्कान नज़र कोन पियो अचे जेका हिन वक़्तु शुरू थियल आहे। हिन वक़्तु फ़िलहालु नज़र न पियो अचे। ऐं जीअं मज़बूत जीअं ॾिसो त पीपुल्स पार्टी एमआरडी तहरीक हलाई ऐं केॾी स्ट्रांग हलाई, उहा हुनजी पहिरीं तहरीक कई त क्लियर हुई छा था चाहिनि, ऐं उहो पैगाम मिली वियो सभिनी खे। हाणे हिननि जे जीअं मां चयो न हिन जे हथ में पथर त आहे पर हाणो कंहिंखे आहे इहा ख़बर ई कान्हे। हाणे उन हिसाब सां जेको आहे ॾिठो वञे त अञा अहिड़ी कहिड़ी सूरत नज़र कान थी अचे। बाक़ी एस्टेब्लिशमेंट जंहिं ॾींहुं राज़ी थी वई ऐं उन जो हिन का टेस्ट क्लियर करे छॾी, इहा पास थी आहे, तो पोइ शायद लाके राहों खुलन। ठीक जी शाहिद साहब, आप ये बताइएगा कि अब सेनेट के हवाले से जो मामला इस वक्त नज़र आ रहे हैं हमें, सेनेट की जो इलेक्शन है 21 जुलाई को होने वाली है और इस हवाले से बड़ी अपोजिशन पार्टियां बड़ी मुतहरिक नज़र आ रही हैं। आपकी क्या हिकमत अमली होगी, पाकिस्तान पीपल्स पार्टी की क्या हिकमत अमली होगी इलेक्शन में जाने के हवाले से, और मुज़ाकरात मामलात राब्ते पाकिस्तान पीपल्स पार्टी के भी जारी हैं? बिल्कुल, देखिए सेनेट अभी इनकम्प्लीट है जब तक चारों सूबों की नुमाइंदगी नहीं होती है। और अब जाके आपने देखा कि प्रोविंशियल असेंबलीज में मुकम्मल हुई हैं रिजर्व सीट के बाद, तो अब जो है इलेक्शन है और इलेक्शन उसी तरह होता है। तमाम जो कैंडिडेट हैं अपने अपने वोटर्स के साथ राब्ते में हैं और इंशाल्लाह ताला जो रिजल्ट होगा सबके सामने होगा। पीपल्स पार्टी अपनी जो हमारे एमपीएस हैं और जो हमारे सेनेट होंगे वो अपने अपने राब्तों में होंगे। बात जिस तरह हाइब्रिड बार बार सिस्टम कर रहे हैं, 2018 शायद भूल गए हैं लाल मल्ली साहब कि किस तरीके से तमाम पॉलिटिकल जमातों से एमएनएस एमपीएस इलेक्टेबल्स को जिसकी इमरान खान तशरीफ करते थे उनको तोड़ा गया, एक पार्टी बनाई गई, फिर उस पार्टी को आरटीएस सिस्टम बैठा कर लाया गया। और उस वक्त तो वहाँ असेंबलीज में बाकायदा एस्टेब्लिशमेंट के नुमाइंदे बैठे होते थे और एमएनएस को कॉल किया जाता था। अब तो वो सिस्टम नहीं है और आप तो एम्पायर की उंगली की मदद से आए, आपने तो कभी जमहूरी जद्दोजहद नहीं की, तो आपसे जमहूरी जद्दोजहद कैसे होगी? आप कह रहे हैं हम पे बड़ा जुल्म है, आपकी आवाज पूरे 25 करोड़ आवाम इस मीडिया के थ्रू सुन रहे हैं और तमाम मीडियाज में आपके नुमाइंदे आते हैं, बैठते हैं, अपनी बात करते हैं और एक नैरेटिव जो है चाहे वो झूठा हो या सच्चा वो बिल्ड करते हैं, जिस तरह फार्म 2 एकम 2 2 दूनी 4 फार्म 45 47 करते हैं। उस वक्त तो किसी ने इस तरह की बात नहीं की। तमाम पॉलिटिकल जमातों को 2018 के इंतखाबात के नताइज पर तहफ़्फ़ुज़ात थे,
PMLN और JUI जो आज आपकी तादी है, वो पार्लियामेंट में आने को तैयार नहीं थी। यही जरदारी साहब थे, यही चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी साहब थे जिन्होंने कहा कि नहीं, जमहूरियत डिरेल नहीं होने देनी, और हम उसमें सबको आमादा किया, शरीक किया। और उसके बाद जिस तरह वो 3-3.5 साल चले, आप भी नहीं भूले, हम भी नहीं भूले कि कौन चला रहा था, कहाँ से चल रहा था, वो कौन सा सिस्टम था। अभी तो जिस तरह पाकिस्तान एक बेहतरीन खारजा पॉलिसी के साथ आगे बढ़ रहा है, मईशत बेहतर हो रही है। आपने तो सब कुछ तबाह बर्बाद करके चले गए थे। आज आप किस तरह का रोना रो रहे हैं कि जी हमें क्यों निकाला, हमें क्यों निकाला। आप खुद सोचें कि उस वक्त खारजा पॉलिसी में कहाँ थे, आपके तमाम कंट्रीज के साथ ताल्लुकात खराब थे। आपने कश्मीर के अंदर जो जुल्म और फस्तायत की, आपने मोदी का जो साथ दिया, नेक तमन्नाएं की, और श्रीनगर हाईवे का नाम जो है कश्मीर हाईवे का, श्रीनगर सिर्फ चेंज करने से बात नहीं थी। आज देखें कि कश्मीर का मुकदमा किस तरह चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी साहब ने आलमी सतह पर लड़ा। आप जारियत का हो या जो जिस तरीके से भारत ने जारियत की पाकिस्तान पे, तो दुनिया के अंदर जाके उन्होंने सॉरी बेहतरीन अंदाज से पाकिस्तान का केस पेश किया, और आज पाकिस्तान जो है वो एक फातिहाना अंदाज से खड़ा है। तो आपने क्या किया था पाकिस्तान के साथ? आपने तो अभिनंदन को भी चाय पिला के वापस भेज दिया था। जिस तरह पाक उस वक्त एस्टेब्लिशमेंट आपके साथ थी, जिस तरह फैज ने आपको फैज किया, अब वो नहीं हो रहा तो आपकी चीखें निकल रही हैं। वही इलेक्शन कमीशन KP में इलेक्शन कराता है तो बहुत अच्छा होता है, वहां आप जीते हुए होते हैं, वहां फॉर्म 45 होता है। कहीं आप हार जाते हैं तो हमेशा की तरह 2013 हो या 2014 का धरना हो, या अब जब आप हारते हैं तो फिर आपकी चीखें निकलती हैं और आप कहते हैं जी इलेक्शन कमीशन भी खराब है, एस्टेब्लिशमेंट भी खराब है, और तमाम पॉलिटिकल जमातें तो हैं ही खराब, क्योंकि सबको आपने चोर डाकू कहा हुआ है। और जो सर्टिफाइड चोर डाकू है, उसको जो जेल में बंद है, वो आप कहते हैं कि सादिक अमीन है। वो तो जेल अदालतों में भी साबित हो गया कि उसको 3.5 साल जो मौका मिला, वो और उसके हवारियों ने किस तरह मुल्क को लूटा। और यही वजह है, दुरुस्त फरमा रही हैं, और इस पर जवाब लेते हैं हम लाल साहब से। लेकिन ये भी साथ साथ कहिएगा, जो वो जिक्र कर रहे थे कि ये बातें किसी और ने नहीं कही, आपने कंपेयर भी किया, ये तो खुद अभी जो डिफेंस मिनिस्टर हैं वो कह रहे हैं। देखें, डिफेंस मिनिस्टर ने अगर कही है तो ये डिफेंस मिनिस्टर उसका आंसरेबल होगा। हम तो अल्हम्दुलिल्लाह हमेशा जमहूरियत के लिए पाकिस्तान पीपल्स पार्टी ने अपनी जानें कुर्बान की हैं, पाकिस्तान पीपल्स पार्टी ने जमहूरी जद्दोजहद की है, और हमें कोई नहीं कह सकता कि जी हम फॉर्म 47 या जाली उससे जीत कर आए। हमने हमेशा अगर सिंध में हमारी हुकूमत है और एक तसलसल के साथ है, तो हमारी परफॉर्मेंस है, तो सिंध के अवाम हम पे एतमाद भी करते हैं, वोट भी देते हैं। अभी लाल मल्ली साहब ने तारपुर साहब की सीट के ऊपर इलेक्शन लड़ा था, तमाम पॉलिटिकल जमातें, हत्ता कि नून लीग भी इनके साथ थी, तमाम सिंध की जितनी भी जमातें थी वो साथ थी, लेकिन अल्हम्दुलिल्लाह पाकिस्तान पीपल्स पार्टी पर फिर सिंध के अवाम ने एतमाद किया और भारी अक्सरियत से हम जीते। तो ये हमें तश्तरी में नहीं मिलती, हम काम करते हैं। बैठकर टीवी पे बात करना, तनकीद करना बहुत आसान होता है। KPK में भी हुकूमत है, बता दें कि तीसरा टेन्योर है, कौन सा काम किया है, इतना खूबसूरत सयाहती कुदरत ने उसे कुदरती खूबसूरती से माला माल सूबे को तबाह बर्बाद कर दिया। ठीक, शायद जवाब लेते हैं लाल साहब से, मेरे पास प्रोग्राम का वक्त भी कुछ कम है। लाल साहब, छा रिस्पॉन्ड कंदो वहां? जी ॾिसो, सबका पहिरीं त इमरान ख़ान साहब लाइ ॻाल्हियूं कनि था, जेकॾहिं इमरान ख़ान साहब चाहे ॿाहिरि निकिरनि त मुंहिंजो न आहे ख़्यालु जेकॾहिं हू सौदेबाज़ी करे त पंहिंजो ज़रदारी साहब वांगुरु ऐं नवाज़ शरीफ वांगुरु त घणो अरसो अंदरि रहे, हू सुभाणे ॿाहिरि निकिरी सघे। ॿी ॻाल्हि जो बार बार असांखे यादि कराईंदा त आप भूल गए, खान साहब ये करते थे, खान साहब वो करते थे। त बाबा जेकॾहिं खान साहब जेको कंदो हो, हाणे तव्हां कयो पिया त खान साहब खे पंहिंजो लीडर तस्लीम करियो। तव्हां चओ था त खान साहब ग़लति कंदो, गैर जमहूरी कंदो, त तव्हां बि छा उहो कंदव छा? इहो तव्हांजो ख़्यालु आहे? या त खान साहब खे लीडर तस्लीम कयो, या पंहिंजा रवैया दुरुस्त करियो, पंहिंजा तव्हां जेके कॉन्सेप्ट आहिनि उन्हनि खे दुरुस्त करियो। हाणे तव्हां चओ था इकोनॉमी बहितर थी वई, त हिनजी ॻाल्हि ई आहे इकोनॉमी जो PTI जी हुकूमत हुई त पेट्रोल 150 रुपया, हाणे 300 रुपये लॻभॻि, डॉलर 150 रुपया, हाणे 300 रुपया लॻभॻि। पाकिस्तान में 35 लख माण्हू जेके आहिनि उहे इन खां एहतिजाज कंदे वीचारा बेरोज़गारी में पाकिस्तान छॾे विया, पंहिंजी धरती उन्हनि खे छॾणी पइजी वई। पाकिस्तान जी अधो अधु आबादी 45%, इहो मुंहिंजो फिगर न आहे, वर्ल्ड बैंक चाहे। ठीक, तो लाल साहब जेको हाणे डेडलॉक नज़र पियो अचे ॻाल्हियुनि जे मामले ते, PTI जो जेको मौक़िफ़ आहे या जेको हुकूमती मौक़िफ़ आहे, जेको डेडलॉक नज़र पियो अचे ॻाल्हियुनि जे मामले ते, त हाणे PTI जो इहो ई फ़ैसिलो हूंदो त मज़ाहमत खे ई अॻियां जारी रखियो वेंदो? राजा ॾिसो, इमरान ख़ान कॾहिं बि ॻाल्हि ॿोल खां या ॻाल्हियूं करण खां इनकार न आहे कयो, पर उनजो मक़सदु इहो त कोन्हे
त पाकिस्तान जी जेका मोस्ट पॉपुलर पार्टी आहे उन खे तव्हां विक्टिमाइज़ कंदा वञो, तव्हां हुनजो रिजर्व सीटूं खसे वठो, तव्हां इमरान ख़ान जेको नओं मए ते जेल वियो उन जो तव्हांजी जेका अदलिया ते जेको हाणे हुकूमत क़ाइमु थी आहे उन जे ज़रिए तव्हां उनजो रद्द कराए वठो, तव्हां इमरान ख़ान खे जेको आहे का सहूलियत ॾियण लाइ तयारु न आहियो, उहो जेल्ड आहे, उनखे तव्हां मुलाक़ात न करणु ॾियो, तव्हां को अहिड़ो हिकिड़ो क़दम ॿुधायो जेको मौजूदा हुकूमत खयो हुजे जेको ॻाल्हियुनि लाइ का एटमॉस्फेयर पैदा कंदो हुजे, का हिननि सियासी कारकुन रिलीज़ कया हुजनि, का हिननि सियासी कारकुननि खे आज़ादु कयो हुजे, को अवाम लाइ चङो कयो हुजे। ही त पेट्रोल अॼु बि वधाइनि पिया, पहिरीं बि वधायो आहे, ही खंडु हाणे तव्हां इहो खंडु वारो जेको स्कैंडल आयो आहे इन्हनि खां पुछो त 2-3 महीना अॻु में 7.5 लख टन जेको आहे खंडु तव्हां एक्सपोर्ट कई आहे, ऐं हाणे उनखे पोइ जेको तव्हां बचियल खंडु आहे उहो 60 रुपया फी किलो तव्हां उन ते कमायो आहे, ऐं हाणे वरी तव्हां इम्पोर्ट करे उन ते बि कमायो पिया। हिन मुल्क में लूट लॻी पई आहे, सभु कुझु लूटो और फूटो ही मुल्क छॾे भॼी ईंदा। असांखे हिन मुल्क ते रहिणो आहे, इमरान ख़ान जा जेको कुझु आहे हिन मुल्क सां आहे हू बि हिन मुल्क में रहंदो, लिहाज़ा इमरान ख़ान जे करे न पाकिस्तान में कानून जी हुक्मरानी लाइ छा ॾिसो पिया ईंदड़ ॾींहंनि में मंज़रनामो जुड़ंदे? जी भाई साहब फाइनल कमेंट अवां वठंदसि, मौक़े ॿुधो आहे हुकूमत जो अपोजिशन जो थिए त ख़ुदि जेके सियासी पार्टियूं आहिनि उन में जमहूरियत कोन्हे, अंदरि जेके लीडर स्टार्टिंग में शुरू थियनि था एंड तेरी थिए, यानी पार्टियुनि अंदरि अगरि जेके इंतिखाबात थियनि ऐं मेन लीडरशिप जंहिं सभ खां वॾो पटको ॿधो आहे उहो हटी वञे, ॿियो को ग़रीब गुरबो या को नौजवान को पढ़ियल लिखियल माण्हू अचे त पार्टी में चेंजिंग अचे न, पार्टी में चेंजिंग कोन ईंदी, इन करे न ईंदी हुन में जमहूरियत अंदरि कोन्हे, पार्टी अंदरि त मुल्क जी जमहूरियत में छा किरदारु थींदो। इहे हिकिड़ी बुनियादी शयूं हूंदियूं आहिनि, तंहिं करे इहे तमामु ज़रूरी हूंदियूं त तव्हां पार्टी सां इलेक्शन करायो, पार्टी क़यादत चेंज थिए, ख़बर पए तव्हां वाक़ई जमहूरी पार्टी आहे ऐं नज़रियाती पार्टी आहे, नज़रिया उस्तुलनि ते हले पई, उहा पार्टी मथे वञी किरदारु अदा कंदी। हाणे हिते त हिकिड़ो क़िस्म जो तमाशो लॻो पियो आहे, असां चहिरो ॻाल्हायूं था मसइलनि ते, हाणे अफ़सोस इहो आहे त हाणे मुल्क में वाज़े तौर ते 2 तबिका ठहनि पिया, हिकिड़ो मथियो ॿियो हेठियो, ऐं विचो तबिको ख़तमु थियो, जेके पॉलिसी में अंदाज़ो थिए थो जेको कुझु ॾिसी रहिया आहियूं त बिल्कुलु विचो तबिको ग़ाइबु थींदो वञे पियो, ऐं बसि हाणे हिकिड़ो 2 तबिका, हिकिड़ो मथियो ॿियो हेठियो, ऐं असांजी जेको जमहूरियत में इहे मामला अॻिते वधनि थी। भाई साहब वरी मेहरबानी, मुंहिंजी गुफ्तगू में हिसो वरितो, लाल साहब मुंहिंजी वरी मेहरबानी, डॉक्टर शाहिद रहमानी साहिबा आपका बहुत शुक्रिया। नाज़रीन कोशिश बावजूद ऐं हुननि वक़्तु ॾिनो हो, मुस्लिम लीग नून जा गुण एमएनए निसार चीमा साहब, उन्हनि सां राब्तो असांजो मुमकिन न थी सघियो। जेका गुफ्तगू अॼु थी हुन वाले सां पंहिंजे फीडबैक सां आगाह कजो, सुभाणे असां मुलाक़ात कंदासीं, तेसिताईं ॾींदा इजाज़त, अल्लाह।